तो मुख मोहजी ॻाल्हि जी वरंदी कीमत ॾिनी गुजारे जे लाइ। कहिड़ी ॻाल्हि? मुख त ज़ादगी ने मोहजी भाइटी वारी ॻाल्हि उनखे घुराया इते मूं वटि अची रहे। कहिड़ो फ़ाइदो? ए असांजो औलाद कीने हेॾी वॾी धन दौलत जो को त वारिस थिए न। अञा त असीं बि खड़े किना ॿाहिरि आहियूं, उनखे न अॻु माण्हूअ खे दावतूं पई ॾे। ए सॻे भाउ जी धीउ आहे, भते मतां भत कीन थी उछलिया जो ईअं तो चई। हिन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासूं, हींअर म कर अहिड़ियूं ॻाल्हियूं। ई मूं पको इरादो कयो आहे त मुंहिंजो हिसो आऊं पंहिंजी भाइटी खे ॾींदसि। चुआं पियो त हींअर छॾ हिन ॻाल्हि खे, बुख लॻी आहे। वञ वञ मानी खणी आ। सवेरे कहिड़ी ॻाल्हि ते कई, आऊं कल्ह कीन ॿुधमि, हाणे सुणाए। पांवर नौकर जी ॻाल्हि आहे। कहिड़े नौकर जी? नौकर त जाम आहिनि। ई मोर अमूड़ो तोखे इन सी कहिड़ी शिकायत आहे? काठीअ जे बोर जी माण्हूअ जे अंदर जी कंहिंखे कल्ह ई कीन थी पोइ चने सर। पर मामलो कहिड़ो आहे ऊ त सुणाए। ए मोह मच बुरी नज़र रखी आयसि। मोह त इनखे शरीफ़ माण्हू सम्झो हो, इन जी ई मजाल इन रमूड़े जो कल लाइ छॾींदुसि। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।